नाज़रीन, थरपारकर ज़िलो मुसलसल जेका 7 ॾींहंनि खां लॉकडाउन आहे। समूरू मार्केटूं जेके बंदि आहिनि, इस्लाम कोट, मिठी, डीपलो, छाछरो, चेला, नगर पार्क, डानू, दांदल, समूरा शहर जेका वीरान बणियल आहिनि। 7 ॾींहंनि खां जेके सूरत हाल इंतहाई संगीन थी वई आहे। पोरे तबिको आहे उहो जेका बेरोज़गारी जी हालत में जेका ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। असां हिते मौजूदु जेके ॻोठाण आहिनि, शहरी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेका ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि, उन्हनि जी छा सूरत हाल आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल। तमामु परेशान आहे, रिपोर्टूं ठाहे विया आहिनि, अञा मिलियो कुझु बि न आहे। कुझु लाइ तमामु परेशान आहे, बेरोज़गार थियो वेठा आहिनि। सभु शहर बंदि लॻो पियो आहे, सभु कुझु कोन आहे। हिन बेरोज़गारी धंधो आहे कोन, ईअं बेरोज़गार वेठा आहियूं। अचूं था हिकिड़ो हिते बीहण कोन था ॾियनि। भई हालत लॻी पई, 2 किलो अटो वठी वेंदा हुआसीं, उहो टाइम ते उहो बि कोन थो हाणे मिले। छा करियूं, धंधो आहे कोन, मज़ूरी। ऐं असीं किरोना वायरस खां अॻु में ई जेको बुखूं असांखे पूरो करे ॾियनि, हड़ताल लॻी पई, शहर बंदि लॻो पियो आहे, बीहण ॾियनि कोन था। ऐं हुकूमत असांजे लाइ कुझु कोन कयो, छा करे छा न। हालात बिल्कुलु तंग लॻा पिया आहिनि। राशन जो कोई थियो ऐलान, उहो बि अञा ताईं कंहिंखे कुझु कोन मिली सघियो आहे। पाणी जो बि हाल ख़राबु आहे। माण्हू तमामु माज़ूर आहिनि, के मेघवार आहिनि, के लोहार बिरादरी आहे। पर आउं मूं सां जेको वयल आहे, सभु हुन खां वधीक मूंखे ॿियनि जो अहसासु आहे। सो आउं इंतिज़ाम खे, चेयरमैन साहब ऐं जेके बि ॾियण वारा आहिनि, सरंदी वारा आहिनि, उन्हनि खे अपील कंदुसि त जल्द में जल्द असांखे रिलीफ पुॼाइनि। बंदि आहिनि, माण्हू परेशान आहिनि। मज़दूर तबिको जेको आहे सो इंतिहाई फ़क़ाकशी जी ज़िंदगी बसर करे रहियो आहे। ऐं हुकूमत खे घुरिजे त ट्रांसपोर्ट जेको आहे सो इनखे कुझु इजाज़त ॾिनी वञे, जीअं माण्हू शहरनि ताईं जी रसाई थी सघे। ऐं अञा ताईं जेको सो हुकूमत जा जेके ऐलान आहिनि, उन्हनि ते बि अमल नज़र न पियो अचे। न कोई नुमाइंदो पहुतो आहे, न असांखे सार संभालण। असांजा कारोबार 10 ॾींहंनि खां मुश्किल बंदि आहिनि। असांजा बच्चा सूरनि जा आहिनि। असांखे अटो पाणी गुज़ारो किथां नथो थिए। असांखे रोज़ जो ख़र्चो खपे, उहो किथां आणियूं? या असां इजाज़त ॾिनी वेंदे पंहिंजा कारोबार खोलियूं, या असांजे घर राशन पहुचाए वेंदो, असीं पंहिंजो गुज़ारो करूं, पंहिंजे बच्चनि जो पेट पालियूं। हिन वक़्तु सूरत हाल इंतहाई ख़राबु थी वई। उते जेके ग़रीब जेके ख़ानदान आहिनि, उहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि। उहे चवनि पिया त असांखे खाधे पीते जो सामान ॾेई असांखे जेका सुठे नमूने जेका ज़िंदगी आहे उहे गुज़ारण जो मौक़ो ॾिनो वञे। कैमरामैन अहमद अली सांगी सां गॾु गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, मिठी, थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।